वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन के अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वक़्ती IG सिंध कामरान फज़ल मुलाक़ात कई आहे, जिते खेसि दहशतगर्दी जे लहर के रोकण लाइ क़दम खणण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वक़्ती IG सिंध कामरान फज़ल मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर पारां कामरान फज़ल के सूबे में अमन अमान ऐं असराइती पुलिसिंग जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त दहशतगर्दी जी लहर के रोकण लाइ कदम खया वञनि। उन मौक़े ते वक़्ती IG कामरान फज़ल चार्ज ॾियण ते वॾे वज़ीर जा थोरा मञिया। तर्जुमान फरह अज़ीम चयो आहे त औरत ऐं संदसि साथी के गिरफ़्तार कयो वियो, जिन जे कब्ज़े मां आपघाती जैकेट ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बलूचिस्तान हुकूमत जी तर्जुमान फरह अज़ीम चयो आहे त BLA मजीद ब्रिगेड जी औरत नूर जहान ऐं संदसि साथी के तुर्बत जे घर मां गिरफ़्तार कयो वियो। हुन चयो त औरत वटां हिकु आपघाती जैकेट, हिकु किलाशनकोफ, 9 किलो बारूदी मवाद ऐं 6 दस्ती बम हथ कया विया। फरह अज़ीम शाह चयो त गिरफ़्तार औरत ऐं संदसि साथी खां जांच जारी आहे, जॾहिं त केस दाख़िल थियण बाद नूर जहान के ऐं संदसि साथी के 7 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। बलूचिस्तान हुकूमत जी तर्जुमान चयो आहे त नदीम नाले शख़्स नूर जहान के दुबई मां पैसा मोकिलींदो हो, जॾहिं त कार्रवाईअनि में बरतानिया, यूरोपी ऐं नार मुल्कनि में वेठल माण्हू मुलहस आहिनि। फरह अज़ीम शाह चयो त बलूचिस्तान तमामु तेज़ी सां तरक़ी करे रहियो आहे, पर अहिड़ियुनि कार्रवाईअनि में इस्तेमालु थींदड़ औरतुनि ऐं ॿारनि जे ब्रेन वॉश कयो वेंदो आहे। पाक फ़ौज तरफ़ां 85 फ़ौजी आफ़ीसरनि खे एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो आहे। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त GHQ रावलपिंडी में फ़ौजी आफ़ीसरनि खे एज़ाज़ फिराइण वारी तक़रीब थी आहे। ISPR मूजिबि शहीदनि जे ख़ानदान पिणु तक़रीब में शिरकत कई आहे। आर्मी चीफ फ़ौजी जवाननि ऐं आफ़ीसरनि खे मिलिट्री एज़ाज़ सां नवाज़ियो। ISPR मूजिबि बहादुरी ऐं क़ौम लाइ शानदार ख़िदमतनि ते एज़ाज़ ॾिना विया। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि तक़रीब में 48 आफ़ीसरनि खे सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो आहे। ISPR मूजिबि 7 आफ़ीसरनि खे GC ऐं 30 जवाननि खे तुमग़े बसालत सां नवाज़ियो वियो। ज़िक्र कंदासीं कराची जे इलाइक़े माड़ीपुर मुशरफ कॉलोनी में इंटेलिजेंस इदारनि ऐं CTD जी कार्रवाई दौरान थरपारकर वासी 2 ॼणनि खे मुक़ाबले में मारण जी दावा कई आहे। CTD इंचार्ज मज़हर मशवाणी ॿुधायो त ॻुझे इतलाह ते मुशरफ कॉलोनी में छापो हयो वियो त जवाबदारनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। CTD पुलिस मूजिबि मुक़ाबले दौरान अलाडिनू ऐं नवाब मारिजी विया, जॾहिं त संदन हिकु साथी मोटरसाइकिल ते फ़रार थियण में कामयाब थी वियो। पुलिस दावा कई आहे त मारिजी वियलनि जो तालुक़ु दहशतगर्द तंज़ीम सां आहे, जेके कराची धमाके में मुलविस हुआ। पुलिस अख़्तियारनि मूजिबि मारिजी वियलनि वटां हथ आयल बैग मां 1 किलो धमाकेदार मादो, बम ठाहिण जो सामान ऐं इलेक्ट्रॉनिक डिवाइस हथ कया विया आहिनि। GA सिंध क़ौमी पार्टी पारां कराची में 2 नौजवाननि खे मुबैना मुक़ाबले में मारण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। चेयरमैन नवाज़ खान ज़ौर जो चवणु आहे त नवाज़ ज़ौर संदन पार्टी जो एडी रहमू ऐं संदसि साथी पार्टी कारकुनो हो, खेसि खंबे कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। मीरपुर बठोरो में GA सिंध क़ौमी पार्टी कादिर बख्श ज़ौर, वक़ार रहो असरार ज़ौर, जिस्कम जे करीम शोरो, शकील चंदाणी ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अलाडिनू रहमू क़ौमी पार्टी जो मरकज़ी अॻवान हो, जंहिंखे 4 ॾींहं अॻु खंबे गुम कयो वियो हो। उन्हनि चयो त अलाडिनू ऐं खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो वियो आहे। पुरअमन क़ौमी कारकुननि जे क़तल जी सख़्त मज़म्मत कनि था। होॾां GA सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध अंदरि पुरअमन सियासी कारकुननि ख़िलाफ़ ज़मीन तंग कई पई वञे। हुन चयो त GA सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी ख़ज़ानची एडी रामू खे हिकु अणॼातल नौजवान नवाब सां गॾु कराची में कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए शहीद कयो वियो आहे। नवाज़ खान ज़ौर चयो त 3 ॾींहं सोग ऐं सुभाणे सॼे सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि खे एहतजाज करण जी अपील कनि था।
ठटे थाने अंदर पुरसरा नमूने फोत थी वियल नौजवान जे वारसन धरणो ख़त्म करे छॾियो जॾहिं त SHO समेत 3 ॼणनि खे सस्पेंड करण बाद मथन गफ़लत जो केस दाख़िल कयो वियो आहे। SSP ठटो अदील हसन चांडियो वाक़े जो नोटिस वठंदे SHO हसन पिताफ़ी ASI अब्दुल जब्बार लगारी पुलिस एहलकार शफ़क़त हसन पलीजो के सस्पेंड करे लाइन हाज़िर करे छॾियो ऐं बाद में मथन गफ़लत करण ते FIR दाख़िल कई वई आहे। उन खां अॻु नूर मोहम्मद उर्फ़ नूरो मल्लाह जे वारसन वरियाम मल्लाह ऐं ॿुढड़ी मां बचियल मल्लाह जी अॻवानी में वारसन लाश रखी छतो चंड जे मेन पुल ते ठटो हैदराबाद क़ौमी शाहरा ते धरणो हयो। उन मौके ते धरणे वारे हंधि MPA सैयद रियाज़ शाह शिराज़ी पहुची नौजवान जे वारसन सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त नौजवान पुलिस जे तशद्दुद में फ़ौत थियो आहे। पुलिस आपघात जो ड्रामो करे रही आहे। हिते ज़िक्र कंदासीं जाम नवाज़री भरिसां ॿिनि धुरियुनि विच में ज़मीनी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। नौजवान जे वारसनि पुलिस मथां तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम हयो आहे। ॻोठ कालू कटोहर ज़मीन जी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान सबब अली कटोहर हैदराबाद अस्पताल में दाख़िल कयो वियो जिते इलाज दौरान नौजवान फ़ौत थी वियो। नौजवान जे वारसनि मोहरम खान कटोहर ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नौजवान सबब अली कटोहर के ज़मीनी तकरार तां हाजी कालू कटोहर ऐं ॿियनि ज़मीन तां खंभण बाद थाणे अंदर पुलिस हथां तशद्दुद करे मरणी करे छॾियो। उन चयो त नौजवान खे गिणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो जिते इलाज दौरान फ़ौत थी वियो आहे। वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त STP सॼी सिंध अंदर मकानी चूंडनि में हिसो वठी रही आहे। सिंध जा माण्हू पढ़ियल लिखियल नौजवाननि खे कामयाब करे सिंध अंदर तब्दीली जी शुरुआत कनि। हैदराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत हेठि ज़िले जो इजलास थियो आहे। इजलास में हैदर शाहणी, डॉक्टर सुमार मंगरियो, आशिक सोलंगी, कादिर चन्ना समेत ज़िले ऐं तालके जे अॻवाननि शिरकत कई। उन मौके ते इजलास में डॉक्टर कादिर मक्सी खिताब कंदे चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी सॼी सिंध अंदर मकानी चूंडनि में हिसो वठी रही आहे। सिंध जा माण्हू हाणे पढ़ियल लिखियल बाहिमत नौजवाननि खे पंहिंजो वोट ॾेई सिंध अंदर तब्दीलीअ जी शुरुआत कनि। हुन चयो त मकानी चूंडनि में सॼी सिंध अंदर नौजवाननि फॉर्म भराए भोतारनि खे ॻणतीअ में विझी छॾियो आहे। STP अॼु खां 30 साल अॻु उन जिदोजहद जी शुरुआत कई हुई जेका हाणे सिंध जी घिटी घिटी में नौजवाननि जे रूप में पहुची चुकी आहे। डॉक्टर कादिर मक्सी वधीक चयो त सिंध जा माण्हू ख़ासि करे नौजवान भोतारनि साम्हूं फार्म भराइनि। नौजवान जी अहिड़ी हिमत सबबि भोतारको तबिको ॻणती में वठिजी वियो आहे। STP 30 सालनि खां उन जिदोजहद में हुई त हर सतह ते वॾेरनि जागीरदारनि जो मुक़ाबिलो करे नौजवान लिखियल पढ़ियल ऐं अवाम दोस्त नुमाइंदनि खे अॻियां अचणु घुरिजे। अॼु उन जिदोजहद जी शुरुआत थी चुकी आहे। सिंध जी घिटी घिटी तब्दीली तरफ़ वञी रही आहे। अहिड़ी तरह सिंध अंदर भोतार के सिस्टम में ॾार पवणु शुरू थी चुका आहिनि ऐं सिंध तब्दीली जे तरफ़ कदम वधाइण लॻी आहे।